हेलो अस्सलाम वालेकुम संगत छा खेरा ऐं सभिनी दोस्तनि खे शान चांडे जो काफ़ी इंतज़ारु हो ऐं शान चांडियो अची वियो आहे तव्हांजी स्क्रीन जे साम्हूं ऐं अॻिते तारीफ़ हाणे कराईंदो पंहिंजो पाण कराईंदो तारीफ़ कराओ सर सभ खां पहिरियां अस्सलाम वालेकुम। वालेकुम मिस्किननि जो आवाज़ शान आवाज़ चांडियो हर घड़ी हर लम्हा ॾिसण न सारींदा सिर्फ़ु मिस्किननि जे आवाज़ खे। मां हुन पंहिंजे प्रीमा प्यारे दोस्तनि जूं वॾी में वॾियूं महिरबानियूं जेके दादूअ जे शहर मां हिते पुॼी मूं मिस्किन खे हेॾो ग्रेट ॾिनमि। जीअं त मुंहिंजो प्रीमा प्यारो भाउ फरहान जमाली जूं महिरबानियूं लख लख मूं ते अहसान कयईं, अलाह हुननि खे ख़ुशि कंदो। जीअं त मुंहिंजो प्रीमा प्यारो भाउ राजा ग़ुलाम सरवर चांडियो साहिबु, ग़ुलाम रसूल चांडियो साहिबु, उन्हनि जूं वॾियूं में वॾियूं महिरबानियूं जेके असांजे पिंडाल में महिल आयल आहिनि, अलाह हुननि खे शादो आबाद कंदो। सिजावल गन साहिबु, जीअं त सदाम हुसैन मुगेरी साहिबु, उन्हनि जूं महिरबानियूं। सजाद अली चांडियो साहिबु, मोहम्मद अवेस चांडियो साहिबु, सजाद मशोरी साहिबु, उन्हनि जो वॾे में वॾो थोराइतो आहे। मुंहिंजो शहर जिदे मां प्रीमा प्यारो दोस्त भाइरनि वांगुरु जिन मूंखे इज़त ॾिनी, हाजी ज़फ़र अली चांडियो साहिबु, अब्दुल सत्तार चांडियो साहिबु, अली बेग चांडियो साहिबु, इल्ताफ़ चांडियो साहिबु, सदाम हुसैन चांडियो साहिबु, उन्हनि जूं वॾियूं वॾियूं महिरबानियूं, अलाह उन्हनि खे ख़ुशि कंदो। मुंहिंजा जिदे में जेके जोया दोस्त आहिनि उन्हनि जूं महिरबानियूं, जेके माना जिन मूंखे दोस्त राति बि कॉल कयो, अलाह उनखे ख़ुशि कंदो। महरनि घोटकी जा उन्हनि जूं महिरबानियूं, अलाह उनखे ख़ुशि कंदो। गबोल हंज़ात जा उन्हनि जूं महिरबानियूं, अलाह ख़ुशि कंदो। मां सभिनि पूरे सऊदी पर पूरी दुनिया जी माना फरमाइश ॿुधे। दोस्तो जेको असांजो हाल आहे मुंहिंजो नंढड़ो ठीकु न आहे, बसि हा उनजे लाइ मां मदीने में जेके मुंहिंजा दोस्त रहनि था, मके में रहनि था, उनखे बराए महिरबानी मुंहिंजो नंढड़ो सफ़ा ठीकु न आहे, बराए महिरबानी लाइ दुआ घुरियो वेंदो। अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो। मूंखे माना अधे बाक़ी सां अॼु ज़ोर रखियो बराए महिरबानी। अॼु असांजो हीअ लाइव हले थो पियो, मां हिन जे करे जेके मूंखे ॿ ॿोल यादि आहिनि उहा अव्हांजे आॾे मां पेश कंदुसि। हीअ अॼु नवां आइटम आहिनि जेके अव्हांजे आॾे पेश कंदासीं। जीत जीत के उम्र गुजारी अला जीतू ओ जीत जीत के उम्र गुजारी हुण मन वे हार फकीरा, जीतन दा मुल चार कवटियां ते हारे दा मुल हीरा। हीरा लहंदा लख करोड़ा ते कवटी लहंदी कसीरा, जन हार न मनी शाबाहू से बे मुर्शदा बे पीरा। ओ ला दर्द लगू दहनक दी अला दर्द दर्द लगो ओ ला 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 दर्द लगू दहनक दी नदी अचे अच सिगो अली हसन जमे मदरूमा सारी रात लगिया जगरात सजन मुझे सावगे। दोस्तों कलाम जेके न ये कला खन अधे के देर थी थिए दादू मां, पर पाणे ख़बर अथव त जोई खां परते फुरूं थींदियूं आहिनि। ॿुधी दोस्तो हाणे जेको मुंहिंजो हाल आहे अव्हांजे आॾे मां पेश कंदो थो हलां। दोस्तो कुझु दोस्तनि अर्ज़ु कयो त असांजो प्रीमा प्यारो मिट विया आहे, लोक फनकार आहे मोहम्मद उर्स चांडियो, उनजा पाण ॿोल जेके अव्हांजे आॾे पेश कयां थो। मुंहिंजो नंढड़े जी तबियत थोरी सही न आहे, दुआ ॾी घुरिजो मूं मिस्किननि जे लाइ। अने इहे टेंशन ॿिया आहिनि जो ओ अल्लाह एड़े मिया बोला
ओ तुझो यार मवाले बीमार हुआ तुझो यार मवाले बीमार हुआ ओ तुझो यार मवाले बीमार हुआ तुझो यार मवाले बीमार हुआ अरे इश्क तुझे में नजा गयाई जेरा जलाए पंजा जड़ाई हिते मेहमानों ॾींहं बाज़ार हुआ तुझो यार मवाले बीमार हुआ ओ तुझो यार मवाले बीमार हुआ हिकड़े ही खड दे पियो हुआ हिकड़े ही खड दे पियो हुआ बस तुझो रुगो इंतजार हुआ तुझो यार मवाले बीमार हुआ ओ तुझो यार मवाले बीमार हुआ इहो उर्सु चांडियो साहब दोस्तों मूंसां सऊदी में हिकिड़ो वाक़ियो थियो इहो वाक़ियो इहो त सेठ मूंखे चयो बाबा हे जेके 4 माण्हू आहिनि इहे तूं पाण सां गॾु कम ते वठी वञ सेठ मूंखे अहिड़े इलाइक़े मोकिलियो उते को कुता हूंदा हुआ पोइ मूंखे ख़बर न हो उन इलाइक़े जो नालो मरीख सऊदी अरब में जिदे में तव्हां वेंदो कंहिं खां पुछंदो तव्हांजो मशहूरु इलाइक़ो आहे मरीख ओभर साइड में आहे उते जो मां वियुसि त हिते निमाज़ खां पोइ मूंखे उन्हनि पैसा न बाबा हे वञी तूं हाणे मानी वठी आहे त खाऊं थोरो हुयो जाबुल इलाइक़ो मां जो अॻिते वियुसि थोरो ॾिसां त खबड़नि जे थो कुता वेठा आहिनि मां चयो सऊदी में कुता कीअं हंदा मां परेशान थी वियुमि भितर जो खयुमि बावड़ी त कुता मूंखे भॼाइनि अब मुंहिंजो भॼ भॼां हीअं मोड़ हिकिड़ो हुजे मोड़ में हिकिड़ो मोड़ हुजे मोड़ में अरब को निमाज़ पढ़ियो अचे पियो डज़ वञ उन गाॾी में लॻुसि गाॾी में जो लॻुसि त अरब लही पियो केफ़ मुश्किलात भला सुरा केफ़ मुश्किलात मां अची फाथुसि मां चयो अरबी में कुते खे छा चवंदो मां हिन ॼटे पुट कीअं सम्झां मूंखे कुतनि भॼायो आहे मां चयो हाणे हिनखे मां कीअं सम्झां मूंखे कुतनि भॼायो आहे केफ़ मुश्किलात वल्लाह अली बाबा मां चयो अली बाबा का डिग्री आहे अली बाबा माना मूंखे साराए थो मां चयो हा वल्लाह अली बाबा मौजूदु अली बाबा चवंदा आहिनि हुन चोर खे मूंखे ख़बर न हुजे त अली बाबा को चोर खे चवंदा आहिनि मां चयो वल्लाह अली बाबा अयो अली बाबा वल्लाह अली बाबा वला शोया शुरता मालूम वला याला रो पाकिस्तान आला तूर शमसी अड़े बा अड़े मुंहिंजो शुरतो त हुई पुलिस वारे खे चवंदा आहिनि मां हाणे मरीज़ इहो पुलिस वारे खे थो घुराए पोइ मां चयो हिनखे हाणे मां कीअं सम्झायां त अरबी में कुते खे छा चवंदा आहिनि केफ़ मुश्किलात वला सुरा केफ़ मुश्किलात मां हिनखे अची मुंझी पियुसि 5-10 मिंट हिन जवाल कढी माना पुलिस वारे फ़ोन पियो करे मां चयो अम्मी वला शोया सबुर न एश कलाम अड़े बेली कबरी आहे पुटु थोरो सबुरु कर मूंखे यादि बि अचे त मूंखे कीअं भॼायो आहे मां तोखे अरबी में कीअं सम्झायां पोइ मूंखे यादि आयो मां चयो हे ईअं न मुड़ंदो हे मूंखे राह गुना जेल ॾसींदो पोइ हिनखे मूं चयो होॾे मूंखे कुतनि भॼायो आहे जोणे खे भाॼे चयो मुंहिंजो साह कढियो ई खणी भला वरी पोइ खिलण ॿुटिजी वियो मूंखे चई वल्ला कुल पाकिस्तान वल्ला कोइस मियां वल्ला पाकिस्तान ख़रबान मां चयो पाकिस्तान ख़रबान तूं जो न पियो चढ़ी त मूंखे करिणो पियो न भला अहिड़ा मुश्किलात रहिया इहो जीअं साईं सलेमान शाह जी मोहम्मद यूसुफ उस्ताद जी इन जो बोल अथव त ॿुधायो असांखे सर साईं मुराद अली शाह उहो त सीएम साहब न उहो नथो चवां हो जेको साईं ॻाइणो आहे जेको नालो छा आहे न सलेमान शाह उहो चवंदो आहे ए मालिक तो दर ए हादी तो दर इबलीस आदम ते रखी दो ऐं डमर ए मालिक तो दर ए मालिक तो दर जर्जी सकेरे जफ़ाऊं जर्जी सकेरे जफ़ाऊं आयूब खे कयई साफ़िर ए मालिक तो दर ए हादी तो दर सन इहो सॼो कलाम हाणे कलाक लॻी थो वञे भला सर इहो अञा हा मां सलेमान शाह मूंखे ॾिठल आहे पर मूंखे यादि गिर न आहे भला छो मेमोरी पोइ डिलीट थी वियो आहे सर
सर मुंहिंजो पहिरियों प्यारो दोस्त गुलाम रसूल चांडी साहिब फरमाइश आहे त उस्ताद उमरानी जो ॿुधायो गुलाम सेन जेको मुंहिंजो हाल आहे अॼु मां पेश कयां दिल जले तव्हांखे यादि आहे आशिक़ दिल जले जेको उमरानी साहिब जो कलाम आहे सर इहो यादि हुयो जेको मां हाणे राग खे रंबूड़ा हणंदुसि उहो तव्हां ॿुधिजो सजाद चांडी जी महिरबानी अलाह हुनखे ख़ुशि कंदो मदीने वारो साईं जीअं त मुंहिंजो पहिरियों प्यारो दोस्त फरहान जमाली महिरबानियूं शहर दादूअ मां जेको माना क़ीमती टाइम पंहिंजो माना असां लाइ रखी हिते पतल सदाम हुसैन मुगेरी साहिब जी महिरबानी सदाम हुसैन मुगेरी साहिब जी महिरबानी राजा गुलाम रसूल चांडियो राजा गुलाम रसूल चांडियो साहिब मुंहिंजो पहिरियों प्यारो दोस्त सिजावल गिनो साहिब जेके तव्हां वटि दोस्त वेठा आहिनि मौजूदु जी साईं उहे तव्हांखे यादि न आहिनि जेके ॿार आहिनि उहे तव्हांखे यादि नथो अचो सर इहो हिन जे हुननि मूंखे 200 ॾिना उधर ते उहो बि पहिरियों प्यारा दोस्त आहिनि पंहिंजा जिगरी दोस्त आहिनि भोग थो कयां जेको मुंहिंजो हाल आहे ॿुधी इहे कम मां छॾियो सिजावल गंज साहिब जी महिरबानी अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो मदीने वारो साईं शादो आबाद हूंदो इहो अल्लण फ़कीर तव्हां चयो पिया अल्लण फ़कीर सर अल्लण फ़कीर जो हलियो गंवर खान लुंड साहिब जी फरमाइश चइजांइ बाबा सर सभ खां पहिरियां चांहि तोखे प्यारी दोस्त छो थो घबराई अस्सलाम वालेकुम चांहि जेके न घर मिंट भरींदो ख़र्चु वॾा माण्हू इहो पाण कट पीअंदा न आहियूं सर शुरू आहे मुंहिंजो पहिरियों प्यारो दोस्त अदे जी फरमाइश आहे गंवर खान लुंड साहिब जी महिरबानी इमरान अली नेवी अस्सलाम वालेकुम काल कटिजी थी वञे हलो दा इमरान खान नेवी सर मुंहिंजो पहिरियों प्यारो दोस्त शहर कराची मां इमरान अली नेवी में आहे हुनजे वॾे में वॾो थोराइतो दोस्त आहे जीअं त अल्लण फ़कीर हा अल्लाहू बोली मुझी बाबिड़ी अल्लाह ओ बोली मुझी बाबिड़ी अल्लाह ए नया कान कटियाणी बोली मुझी हो नंढड़े लाकू डुक ॾिठा तमी ए लहरन मंझ लुड़ंदी आयसी सर ॿियो मुंहिंजो भाउ हो हिकिड़ो उहो उनजो वरी ॻाल्हाइण जो अंदाज़ पंहिंजो आहे छित कुताड़ उनारो हुजे हिन खे कंहिं ॿुधायो जे तुंहिंजो कुराड़ो हेॾे होॾे थियो त हे तोखे शान वारा अंगूठो परणाईंदई हुन जो ॻाल्हाइण भाउ छोरो पाण खे बिजली में पिड़े हाणे हुन ॻाल्हाइण कोन सिंगरेट अथई साईं हुन जो ॻाल्हाइण जो अंदाज़ पंहिंजो आहे छित कुताड़ उनारो हुजे मूंखे जी तूं पंहिंजी मैं खपाए मुंहिंजी शादी करा अड़े भाई हिन महिल 13 महीनो लॻो आहे कुता पिया था पलाल खणी तुंहिंजी हिन महिल शादी करां ॿेली अलाह खे मञ ॿेली छॾ शादी सम्झ त माई सम्झ हिन महिल पूरो टेलो हलाइणो आहे माइन जा हेॾा ख़र्च आहिनि क़ुर पंहिंजे खे मञ ॿेली हिन महिल मुड़ी वञ को अंधनु लहे पोइ तुंहिंजी शादी कराईंदासीं साईं उहो छोरो ॿार पीअंदो गोटली असांखे शीशी में वठो कोन्हे छोरे जा कम वरी पंहिंजा सेकोटी काढियो हे अचे थो सेक्योरिटी गामू याकू खुदू नूरा भूरा काढिया आहिनि सभु यखे न साईं हो वरी छोरो सिगरेट पीअंदो हुनजो माना स्टाइल पंहिंजो आहे रुमाल मूंखे पंहिंजो बात ईअं अथसि बात ॼण टोड़ी बंद खे खंड बाबा वो बाबा भला शादी कराने वाला यको वेठो जाया हाय शान वान के 8 ॿारनि मूंखे ॿार ई कोन भला छो अरे तूं त कोन ॼणी दे भाई ॿार कढंदे तूं अम्मा वो आई
हिनखे सम्झाई क़ुर खे माना सम्झाए मड़े खे ॿेली मुंहिंजो बिलो करे त मां पाण खे पोल में ॾियूं ठाहे पुपी हल मड़े खे सम्झायो ॿेली क़ुर पढ़े खे मनो मुंहिंजो बिलो ढिलो कयो भला यको वेठो हुजां बाडाई ओ खोटी ये बटाला कीअं चाढ़िया आहिनि ये बटाला चाढ़ माना कचा हैं बटाला ये चाढ़ मान कचा बटाला चाढ़ मान और जॾहिं ये के बटाला चाढ़िया निड़ी कपी थो ठामां अरे तूं हिकु तुंहिंजी वात में फाल्ट लॻो पियो तूं जेको मड़े नथां जेके तूं दॿाईंदो कबरी तो में ताक़त आहे तूं पंहिंजी वात त सिधो कराए पियो सर मां हिनखे वठी वियुसि चीन जो वठी मां चीन वारनि चयो बाबा हे ॾियनि त जेके पटे हिन में तो भीम लॻंदसि भीम लॻी पोइ हिन 16.5 फुट भराई थींदो इन सां घटि में घटि 8-10 लख ख़र्च थींदे जे बाज वात ठहिराईंदे मां चयो साहिबु जंहिंखे फोटू ॾिसां थो केरु बीहेसि नथो हाणे हिन छोरे मूंखे अची मारियो हाणे हिनखे परणाया केॾो ॿुधी साहिबु हुन जो मोटाए वञी त माण्हू वरी कहिड़ो जंडरी थियां थो अथई खणी घर मोटायोमांसि पोइ जो शादी करायोमांसि पोइ छा वठे पोइ तूं ॻाल्हि सही पोइ चई मां ई सम्झ 10 व्हीलर गाॾी हलाइणी आहे बाबा रननि जो ख़र्चु वॾो आहे बाबा क़ुर जो टे वॾो ख़र्चु छॾो मुंहिंजो तेल ई चिॿी करे छॾी अथनि मां कीअं कयां शो ख़तमु थी मुंहिंजा हकम अंदर वाला ॿाहिरि वञो ॿाहिरि वारा अंदर सदाम हुसैन जो शहर सऊदी अरब मां उन थोरा हितां हालात उनखे ख़ुशि कंदो सऊदी अरब में जेके मुंहिंजा दोस्त आहिनि सभिनी फरमाइश चांहि पियो मुंहिंजो पहिरीं मां प्यारो दोस्त होटल वारे जी फरमाइश छा थो सम्झो हा अॼु त पैसा ई कोन वठंदो क़ुर जी ॻाल्हि अथई हे जेके फरमाइशूं कयूं अॼु पैसा मुश्किल वठंदो जेसिताईं शाहनवाज़ चांडियो चांहि पीए ऐं तव्हां रेटिंग कयो जेसिताईं मां चांहि हलंदो थो हले कमु न बसि हलंदो थो हले तव्हांजी असां ॻाल्हि जॾहिं मां ईरान वियो हुउसि ईरान ऐं इराक वियो हुउसि त उते बि तव्हांजी ॻाल्हि इहा हले पई त तव्हां जेको शान चांडियो लोक फनकार आहे ईरान में बि कंहिं मूंखे दोस्त ॿुधायो हबीबुल्ला ख़ान थेबो ऐं मंज़ूर भट्टी मूंसां गॾु हुया जेको असांजो टूर हुयो ईरान इराक उर्दन ऐं शाम त असांजो माना तव्हांजी ॻाल्हि उते बि पए पई हली असां तव्हांजो उते प्रोग्राम ॾिठो बि हुयोसीं हाणे उहे जेके असांजा दोस्त आहिनि उनजी बि तव्हां फरमाइश चओ दोस्तो ईरान में जेके अधे दोस्त आहिनि मुंहिंजा दोस्त आहिनि सभिनी फरमाइश आहे अलाह अलाह रसूल खे छांवंदो ॾे कुझु रहनि या परॾे में रहनि दोस्तो मूं पाकिस्तान जा 4 सूबा ऐं कुझु 2-3 ॿाहिरियां मुल्क बि वियो हुउसि अलाह जे महिरबानी सां 2 साल सऊदी हुउसि कर्ज़ उहो ई बीठो आहे हाणे तव्हां असांखे टाइम ॾियो जी सर त तव्हांजो प्रोग्राम असां मेहर में करायूं ऐं काश मां सिंधी हुजां साईं जो बि वॾियूं महिरबानियूं आहिनि साईं फरहान साहिबु जमल साहिब जूं वॾियूं महिरबानियूं आहिनि जो एतिरे पंध ते कही अचणु पंहिंजो टाइम छीड़ाइणु मां संदसि खे जस कंदुसि त माना वॾियूं जूं महिरबानियूं आहिनि जो तव्हां जन दोस्तनि ॾे असांजनि दोस्तनि ॾे ग़रीबनि ॾे अचे थो तव्हां टाइम कढो त मेहर में तव्हांजो प्रोग्राम करायूं जी जी तव्हां उते पंहिंजो फन ज़ाहिर कयो न इंशाअल्लाह ताला अॼु मूंखे थोरा अञा टेंशन आहे नंढो ठीकु न आहे मूंखे इहा परेशानी अञा 1.25 लाइक़ हुया पर मूंखे नंढो ठीकु न आहे न इंशाअल्लाह ताला असांखे अञा तव्हां असांखे अञा जेको आहे उमरानी साहिबु सुठो फनकार आहे थोरो उन जे बारे में तव्हां असांखे न ॿुधायो आहे सर हाणे उहा ॿुधाईंदासीं इंशाअल्लाह सर हिकिड़ो ॿियो हिकिड़ो मुंहिंजो आहे सर मुंहिंजे पाड़े में हिकिड़ो आयो पठाण कपिड़ो खपाइण पठाण जो वरी पंहिंजो होको हूंदो आहे खपड़े ये खपड़े वाला ठेवीर का खपड़े रेशमी का खपड़े वो ये ठेवीर का खपड़े रेशमी का खपड़े वठो सर मां निकिरी वियो मां मां चयो मां लाला ओधर सोधर आहे न आहे ची बाबा हुकुम करेसि तुंहिंजो कहिड़ो दुकान हुजेसि मां चयो मुंहिंजो दुकानु इहो हुजेसि हुकुम करे छा खपेसि मां चयो मूंखे 100 हिकिड़ो ॾे मां भाॼी वठी अचां बचड़ी ॿुधे बात पोइ मां चयो भला इहो मानदानी खाईंदे
बाबा सां तव्हांजो सिंधियुनि जो मानी कोन खाईंदेसि अॻिले बार सां तव्हां झूठ हुजेसि अड़े भाउ ॻाल्हि कर तोसां कीअं झूठ कई बाबा हिकिड़ो सिंधी असांखे नशो ॾिए सारो कपिड़ो हड़प कईसि असां हिन जे करे सिंधियुनि जो मानी कोन खाईसि हाणे ॿुधी इहो पठाण दा पठाण जो भला कर्ज़ लहंदो छो न आहे अलाए हिन क़यामत ताईं हलंदो आहे हा पोइ असां हर सिंधी खे हुननि खे रोक ॾींदा होड़े अचु जा 29 तारीख़ 27 तारीख़ मेड़ में आहे 26 तारीख़ दादू वियोसि असां वियो कोर्ट में ॻाल्हायूं तारीख़ पे तारीख़ मिलावड़ी तारीख़ कब ख़तमु हो गई ॿुधी माना पठाण जो कर्ज़ बि ईअं आहे हाँ ईअं सर मां बुक जा विसारे बुक में लिखिया वॾी ॿुधाए ॾिनी अच्छा उमराणी ॿुधा उमराणी राजा गुलाम रसूल जी फरमाइश चांडी साहिब जी महिरबानी जंहिंजे असांखे फरमाइश कयो आहे गुलाम सिंह उमराणी जो जेको बि असांजो हाल आहे अवां जे ॾाढे पेश कयूं था गुलाम उमराणी भलो फनकार आहे साईं लोक फनकार आहे उमराणी साहब जो हिकिड़े हंधि राग हुजे जी साहब सो उन राग ते असां बि हुजूं उमराणी साहब थोरो खाइण पीअण जो बि शौक़ीन अथव आहे साईं आहे सो वीचारे ॾाढो खाधो पीतो पोइ स्टेज ते वेठो पोइ राग ॻाए राग ॻाईंदे ॻाईंदे यकतारो चबड़ी फिड़ी करे वठी भॻो अरे भाई हे काॾे चाचा हे असां जो किले थो वञे हे आॾो माण्हू पोयूं हा अबा किले जी मां मूंखे हिकु आयो आहे अबा तूं ॿुधाए असां त पियो न लॻूं न हा पोइ माना शाबस आहे वीचारे खे पोइ बि मोटी अचे वरी साॻो स्टेज ते वेही राग ॻाईं पाण जे हुनखे हिकु आहे त मूंखे ॿ अचण वारा आहिनि भला महिरबानी मूंखे ॿ अचण वारा आहिनि सदा मुगेर साहब जी महिरबानी अलाह उनखे ख़ुशि कंदो सभिनि दोस्तनि जी महिरबानी जीअं त हाणे गानो ॿुधाईंदो चए थो हा रब इतले दर्द नरे रब इतले दर्द न दे ते आप गफार सलामी ते साडे बनी है जोड़ बिना ते आप वर्षाते कोल बुलावे तेरे अरबी ढोला निखड़ वने ते निखड़े दा मुल पावे मुझे दर्दन जो को दारू करे यार वारो करे यार वारो कर छड़ा दर्दन भांगा लाहे मुझो अगिया नूर विञाए हो छड़ो दर्दन भांगा लाहे मुझो अगिया नूर विञाए ये छॾबो न आहे छॾाए वसो यार वराए वराए कोन शहर में हॾ ॾोखी रहां घर में गैरन वांगे पियो थो बाही अंदर में मारे ॿियो थो इश्क यार रुवारे इहो मां पंहिंजा आयामांसि मुंहिंजे दर्दन जो को दारू करे यार वारो करे यार वारो करे ओ कोन लॻंदी हितों डॉक्टरनि जी दवा वो मूंखे मेहड़ पटे वो हलो बयाम से ओ कोन लॻंदी हितों जे डॉक्टरनि जी दवा वो मूंखे मेहड़ पटे वो हलो खणी व्याज ते खणी ढगा ढोर खपायो बेली मुंहिंजो ज़िंदगी बचायो मुंहिंजे दर्दन जो को दारू करे यार या वारो कर सानी गानी का पन गानी गानी पा सानी मसान गानी मसान 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 गानी का पगानी का बनसा में गंसानी सानी का पगान में सानी सानी के बापा पा पानी मामा गानी का पगा पानी करी संग जेको मुंहिंजो हाल हो अच्छा न न न ब्रेक वठे तूं साई पट को मसलो न आहे चांहि पी असांजो वञो तव्हांखे छा आहे चांहि पी को रिलैक्स कर ऐं माण्हू जेसि ताईं ॾिसनि तोखे वरी अलाह तव्हां ख़ुशि कंदो हलियो कुझु हा घणो कुझु हले थो
दोस्तो असांखे परेशानियूं पंहिंजूं ख़ुदा थो ॾिसे परेशानियूं मूंखे अलाह न ॾींदो ऐं अलाह असां करीम दुआ आहे। था कयूं त जेकी तुंहिंजी परेशानियूं आहिनि अलाह साईं फरमाए। अलाह रुमाल रुमाल कढो। मूवी हले थी मां थोरो हवा खाई अचां। हा हवा खाई कहिड़ा भाउ तव्हां वटि लख ॾेई घुराया आहिनि। अच्छा शान चांडियो हवा खा खा खा। हा यार हिते बि लॻे पियो अरिड़हं एसियूं। अच्छा शान चांडियो जेसि ताणी इहो तूं मने टोप त कती कोन था शान चांडियो जेके ब्रेक ते आहे ऐं तव्हां शेयरिंग कयो प्रोग्राम खे जीअं वधि खां वधि दोस्त ॾिसनि शान चांडियो जो। ऐं महिरबानी पेज वारे जी मुंहिंजी ऐं काश मां सिंधी हुजां ऐं उसां उन तां लाहियुमि ऐं वधि खां वधि शेयरिंग कयो। शेयरिंग करण सां इहो थींदो त शान चांडियो खे वधि मां वधि माण्हू ॾिसंदा। अॻिले दफ़े मुंहिंजे ख़्याल में 850 खां मथे माण्हू ॾिसनि पिया त हींअर एतिरी शेयरिंग न थी आहे त मां चाहियां थो शेयरिंग कयो त वधि खां वधि जीअं त शान चांडियो खे माण्हू ॾिसी सघनि। ऐं टाइमिंग जी बि पाबंद न हुआसीं थोरी देरि थी वई असांखे ऐं तव्हां वरी शान चांडियो खे ॾिसंदो थोरी हवा ववा खाइण विया थोरी मोटर साइकिल हवा ॾियारे थी। हा थोरो पंहिंजी सुरनि खे बि पंहिंजनि खे ठाहे पियो ऐं हा जेसि ताईं सुरनि खे बि ठाहे ऐं इनशाला वरी गॾु हूंदासीं ऐं शान चांडियो वरी तव्हांखे ॿोल ॿुधाईंदो वरी ॿिया छो जो अॼु थोरो परेशान आहे हुनजी नंढड़े जी तबियत सही न आहे ऐं मां चाहियां थो सभिनी खे त दुआ करनि त हुनजे नंढड़े जी तबियत सही थिए। ऐं प्रोग्राम असांजो कैंसिल पियो थिए पर कैंसिल थियण खां बची ऐं मां हुनखे वॾी रिक्वेस्ट कयमि त साईं अचो असीं हींअर कैनशा बाईपास ते आहियूं ऐं सॼा दोस्त वेठा आहिनि सिजावल साहब ऐं सदाम हुसैन साहब ऐं राजा गुलाम रसूल सभु दोस्त आहिनि ॿिया बि दोस्त वेठा आहिनि जेके हेॾे वेठा आहिनि काफ़ी ऐं असीं हींअर कैनशा बाईपास ते वेठा आहियूं ऐं शान चांडियो ईंदो ऐं वरी तव्हांखे ॿोल ॿुधाईंदो ऐं शेयरिंग त कंदो ऐं शेयरिंग ॾिसो घणी थी अथव ऐं शेयरिंग मां चाहियां थो दोस्त करनिसि। अच्छा 42 सही आहे। अॻिले दफ़े 600 रुपया हुन में 800 माण्हू ॾिसनि पिया। अॻिते हलंदासीं छो जो माण्हुनि खे घणनि खे ख़बर न आई त केॾी महिल आहे वेंदो इन जे करे बि त हिननि जो प्रोग्राम सुबुह जो ठहे थो न। हा ऐं इनशाला वरी ईंदो ऐं शान चांडियो अच्छा वरी तव्हांखे ॿोल ॿुधाईंदो ऐं फरमाइश बि करे सघो था तव्हां फरमाइश बि करे सघो था त कहिड़ी फरमाइश ॿुधणु पसंदि कंदो जेकी तव्हांखे सुठी लॻे फरमाइश। ऐं कल्ह मां ॾिठो शो पियो हले जेको जंहिं ते 2 अरब रुपया ख़र्च थिया आहिनि त 3.5 कलाक जो शो हो लंडन में ऐं मां ॾिठो शो 3.5 कलाक पंहिंजा सीड़ायामि त का शइ ॾिसण में न आई मूंखे जेके 2 अरब जेके सीड़ाया आहिनि त हुन में का शइ ॾिसण में न आई। ऐं कादिर बख्श मिठू जेको सिंध जो आहे कॉमेडी फनकार आहे साॻा ई ॿोल ॿुधाए हुन पंहिंजो टाइम पूरो कयो। ऐं ॿिया बि हिकिड़ा 2-3 लोकल फनकार आहे जेके ॻाइण जी ख़बर न पई पए त कहिड़े तरीक़े सां ॻाइबो आहे सादा ईअं पियो करे। ऐं मां जेके फनकार जेके ओरिजिनल फनकार आहे उहे ॾिसण में न आया अलाए छो ख़बर न आहे। ऐं 3.5 कलाक टाइम ईअं ई हुननि गुज़ारे छॾियो सूफ़ी प्रोग्राम ऐं का सूफ़ी सकाफ़त ॾिसण में न आई ऐं कुझु बि ॾिसण में न आयो। 2 अरब रुपया हुन ते ख़र्च कया विया लंडन प्रोग्राम ते। ऐं मां चवां त अहिड़ा टैलेंट ऐं जेके माण्हू ॿुधनि नई शइ ॿुधाइनि न नई शइ ॿुधनि न साॻी पुराणी शइ त माण्हुनि खे उहो मज़ो नथो अचे। माण्हू नई शइ ॿुधनि ऐं नई शइ त नई शइ ॿुधनि ऐं पुराणी शयूं जेको कादर बख्श साॻा ई छेरुनि जा छनकार ॿुधी मुंहिंजो त काकड़ो ई किरी पियो वरी शइ शान चांडियो अची विया तव्हांजी स्क्रीन जे साम्हूं वरी तव्हांखे शान चांडियो अड़े उहो मूं मिसकिन खे घुरायो आहे उहो अञा भलो हिन जलड़े खे घुरायो आहे इहो जलड़ो तव्हांखे मज़ो करे ॾिसे आहे ॿुधी 2 अरब रुपया ख़र्च कयो त मूंखे रुॻो किरायो ॾियो आहे न बसि ॿियो मां उते हुजां अलाह पैसा तव्हां पाण रुॻो किरायो भरियो आहे ॿुधी। सर कोयला फिल्म में शाहरुख खान पंहिंजे पीउ लाइ मानी खणी ईंदो आहे पोइ हुनखे सॾु कहिड़े स्टाइल में कंदो आहे वरी कीअं हुनजो आवाज़ु आहे
पापू पापू, अरे हरिया तुम्हारा बेटा खाना लेके आया है। ए हरिया तुम्हारा बेटा मानी लेके आया है। ये राजा साहब ये देखो, छेने में रेजो राजा साहब। अब तो मैं मुनीर शेख बन गया राजा साहब, अब तो मैं मुनीर शेख बन गया, अब मैं करोड़पति बन गया। हाँ छेने में हीरे कहाँ से आए? हाँ अब ये मुनीर शेख बनेगा। हाँ अब इसको मारना पड़ेगा। साईं पो शाहरुख खान खबर छा कंदो आहे पो लिखी पो वरी हुनखे चवंदो आहे, बेसालाक तुमने हमारी ज़बान में जलता हुआ कोयला डाला और मुझे गूंगा बना दिया। मैं तुम सबको हिकड़ो हिकड़ो करके मारूंगा। तुम कहाँ जाओगे तुम? अरे बिजवा आप इसे क्यों मारे हो? भाई इसने कुछ देखा है। अरे देखा है तो देखने दीजिए, ये तो ससुराल गूंगा है, ये जुबान कहाँ से लाएगा? भाई नहीं इसने कुछ देखा है। वरी छोरी के चवंदो आहे, गौरी कल उस छोकरिया को फंक्शन में लाना, हम तुमरा को नोटों में तोलूंगा। और वो चवंदो आहे, राजा साहेब वो गौरी इस महफिल में नहीं कूकेगी। राजा साहेब वो छमिया इस महफिल में नहीं कूकेगी। अरे क्या हुआ उस छमी को? राजा साहेब वो कल तुमरे से शादी करने वाली थी, आज से बिना भाड़े बेसा भजी गई। तो इन्हें और इस टाल ये वो तो आगे बार वेटिंग थी। अच्छा तव्हां चयो त आज़ान आ रही तो आज़ान के मां मदीने में मां रहियुसि, कुर्बान वञा हुन मदीने जे आज़ान मां। मूंखे मदीने आज़ान जी थोड़ी झलकी यादि आहे, चओ तो ॿुधायो। कुर्बान वञा मदीने न हुतां जेकी यादि अथई ॿुधा लफ़्ज़ जेके यादि अथई। कुर्बान वञा मदीने जे शहर मां। हाँ मुंहिंजे महबूब जो मुल्क, बाक़ी असां अॼु बि आबाद आहिनि उते। न रिलैक्स न आहे, रिलैक्स करिणो ई न आहे पाण खे, ॿुधी तर। ॿियो असां सर मुंहिंजो मां डायरी महिल घर रखियो, पाण अंगूठो पढ़ियल हुउमि। ॿुधे मुंहिंजो हेठो मां पीए साहब कमु कंदा आहिनि, अलाए महिरबानी 300 दुकान में कमाईंदो आहे, वरी 10,000 ईंदो आहे शेयरिंग वारनि खे। हल त पुॼाए बाबो चए थो मथे महीने हूं ई तूं जॻह खपाईंदे। ॿुधी मां तुंहिंजी दुआड़ी खपे, इनशा ताला जॻह न खपंदी। सर हाणे तव्हांखे ॿुधाईंदुसि दिलशेर तिमणे जो फरमाइश सभिनि मुंहिंजे दोस्तनि जी। अलाह उनखे ख़ुशि कंदो, मदीने यार साईं आबाद कंदो। चए थो, ओ तुझे चीच जो छलेड़ो हुजां, तुझे गिचीअ जो वारो हुजां। ओ तुझे चीच जो छलेड़ो हुजां, तुझे गिचीअ जो वारो हुजां। खणी कंहिंजो कुझु बि न हुजां, खणी कंहिंजो कुझु न हुजां, पर तूं जो यार हुजां। तुंहिंजे चीच जो छलेड़ो हुजां, तुंहिंजे गिचीअ जो वारे हुजां। तुंहिंजे गल जो तिरमा हुजां, तुंहिंजे दर जो परेदार हुजां। तुंहिंजे दर जो परेदार हुजां, तुंहिंजे घर में ढोर न छॾियां, तुंहिंजे घर जो परेदार हुजां। वो भला ये साईं गुलाम नबी मैसर गज़लाई तव्हां ॿुधो हूंदो, ओलिया हुयो साईं दरवेश साहब बाक़ाइदा इन जो को सर मां ॿुधायां थो, मूंखे अलाह तुंहिंजे टेंशन वॾा थी महिल। बसि अलाह तव्हांजी मदद कंदो। ॿुधे हाँ जानिया लाए मरहूम केर सरमन सिंह
वाह जनिया लाए मासी से तकुले कादी कोनातिय में वाह मुझे रखाई ॿियो कंहिंजो ॿुधायो डायलॉग मूंखे घणा यादि पर मूंखे सही है को मां मसलो ना है मां वरी मूं- चक्कर न न अदा सचन को सो छोड़ेगा सचल खोसे महिरबानियूं शहर झूले मां दामन लगियां मौला मैं तो तेरियां दामन लगियां मौला मैं तो तेरियां जी सेवाणी लाल मैं तो तेरियां सिंधड़ी दा ओ सैवण दा ख्याल रख जाए मौला ओ मात तुंहिंजो हाँ साईं वरी इहो अताला न्याज़ी अताला न्याज़ी ओ सड़ी जिंदगी न रोल मणिया साड़ी दी जिंदगी न रोल जान ओ मत ये से गड्डी पे आ जावे मत ये से गड्डी पे आ जावे खत लिख के मैं फाड़ दिंदिया खत लिख के मैं फाड़ दिंदिया जुल्फा खोल के मैं वेड़ दिंदिया मत ये से गड्डी पे आ जावे मत ये से गड्डी पे आ जावे पाकिस्तान गर्मी वधी त तव्हां सऊदी में रहियो था हिते पाकिस्तान गर्मी लाइट आहे न साह पांचे मां थो वञे अलाह पंहिंजी आवाज़ में भला ॿुधायो जो बोलदार साहब वाकई में अॼु चांडे साहब चयो चांडे साहब जे नंढड़े जी तबियत सही न आहे इन जे करे थोरो हाँ मायूस आहे बेंटी लो आहे सिंधी में सम्झा हा सिंधी में सम्झा साहब मां इजाज़त ॾियो मां अच्छा भाई आखिरी हिकिड़ो आखिरी अच्छा इन 40 मिंट बि कोन थिया आहिनि सर मूंखे मेड़ वञिणो आहे हिनमहिल अच्छा थोरो आखिरी ॿुधाए जेको ऐं शान चांडे खे थोरो कम बि आहे जेको ॿुधाए आखिरी ॿुधाए जेको ॿुधाए मंजू सखीरानी मंजू सखीरानी मंजू सखीरानी ॿुधाए मंजू सखीरानी मूंखे पोइ जेको बि मंजूर सखीरानी हा मंजू सखीरानी ॿुधाए फरमाइश मुंहिंजे प्रिमा प्यारो दोस्त फरहान जमाली जो महिरबानी फरमाइशुनि जा नाला खणंदो अल्लाह हुनखे ख़ुशि कंदो मदीने वारो साईं हाजी ज़फ़र अली चांडियो साहब राजा गुलाम सवा जीअं त अब्दुल सत्तार चांडियो साहब मौलाना गुलाम शबीर चांडियो साहब दोस्त आहिनि फरहान साहब जमाली जमाली महिरबानी फरहान जमाली प्रिमा प्यारो वॾी में वॾी महिरबानी अल्लाह तुंहिंजे जिन मूंखे हिन डिग्री ते आंदो साहब अशकिया दोस्तनि जूं दुआऊं आहिनि राजा गुलाम रसूल तां चांडियो साहब सच्चे न तो सर मूंखे यादि आहे क़ुरान हे नूर हिकु दफ़ो यादि आहे भला भरियां कलमो मूंखे अल्लाह मूंखे यादि आहे वल्लाह इहा ॻाल्हि अल्लाह तव्हां कुझु कंदो मदीने वारो साईं आबाद कंदो दोस्तनि जा नाला खण सभिनी जा जेके सभिनि दोस्तनि जेके मुंहिंजा दोस्त रहनि था ख़ुदा तुर मूं वटि घटि में घटि 4-5 हज़ार कालूं लॻल हूं पर मूंखे नालो कंहिंजो बि नथो अचे पर पूरे पाकिस्तान पर पूरी दुनिया जा जेके मुंहिंजा दोस्त आहिनि फरमाइश जेके जन मूंखे काल कया आहिनि वेझा दोस्त आहिनि बाक़ी सां जीअं सदाम मुगेरी साहब सजावल गन साहब जीअं त अदे फरहान जमाली वॾी में वॾी महिरबानियूं ख़ुदा तुर मूं वटि हाणे कोन्हे भाड़ो त मां तोखे ओट मोटे टिकट ॾेई छॾियां अलाह तुर दुआ कजांइ चीन हिकिड़ो बस कढियो आहे जेको उॾरे थो तव्हां पाण ॾिठो बि हूंदो फेसबुक ते आयो इहो अनकरी अचण वारो आहे मंजू सखीरानी ॿिया जेके दोस्त सजाद मशहूरी साहब जीअं त सजाद अली चांडियो साहब मोहम्मद अवीस चांडियो साहब उन्हनि जूं वॾियूं वॾियूं महिरबानी मोहम्मद जुमन मुंहिंजो सेठ आहे जीअं त अदो कंबर अली चांडियो साहब उन्हनि जी साईं निसार शाह जूं महिरबानियूं अलाह उन्हनि खे ख़ुशि कंदो मदीने वारो साईं डॉक्टर सिकंदर अली जमाली जो ई मां अलाह हुनखे ख़ुशि कंदो मदीने वारो साईं अधे चयो त जेको मूंखे यादि आहे उहो तव्हांखे ॿुधाए थो मंजू सखीरानी ॿुधायो बाबा हा बाबा साईं ॿुधायूं था मुंहिंजो फनकार थी गुज़रियो सर मां घटि आहियां अलाह करके ॿुधाईंदासीं इंशाअल्लाह चए थो ओ परदेसी परदेसी ओ परदेसी
परदेसी मोटिया मुल्क पंहिंजे मुंहिंजे लुड़कनि जे करे मुल्क जा माण्हू मोटी वतन पंहिंजे ते आया हो दिल भर तोखे वणी वियो देश परायो कावन गेरन कूजन के भी पंहिंजो मुल्क मिठो आ पंहिंजे वतन ते वरंदे पखियुनि जो रोज़ मूं वलरो ॾिठो आ कांग में तड़पां थो तेल थी कंचीअ में बाहि ते बड़कां थो जे अञा कोन वए पो भाइर मूंखे घुटो ॾेई मारींदई ओ परदेसी परदेसी कर विछोड़ो ज़र विछोड़ो ॻोठ अचे थो खाइण इन्ही लबनि ते ॾिस हाणे दावेस त मुंहिंजो पाइण न को मां सुरमो पायां सुरमो महांगो थी 2000 रुपया किलो आहे न को मां सुरमो पायां न को मां फणी हणाया जे अञा कोन वए माॾे जी पुलिस ॿधी वेंदी मूंखे शान साहब जो आखिरी वोट पठाणा जो ट्रक जो टायर पंचर थी वरी तव्हांखे ॿुधाईं इहो वॾो VIP आहे सर इहो पठाण जो आहे फरमाइश अदे जी महिरबानी सर ॿ पठाण हुजनि अदे वरी फरमाइश कयो त इहो वरी केसट माना रिलिंक कयो वञे ॿ पठाण हुजनि उहो चांवर लोड करे खैरपुर नाथन शाह मां हिकिड़ो ऐं शेरशाह पतो ॿियो वरी लोड करे मोरियार पुल ते पंचर थी पियो अदा ॿुधिजांइ अदा जी साईं मोरियार जे पुल ते पंचर थी पियो हे मुंहिंजो प्रीमा प्यारो दोस्त हो अलाह हिनखे ख़ुशि कंदो मदीने वारो जेको मेड़ मां माना हेॾी मंज़िल लताड़े मूं मिसकिन जे लाइ चई मूं महिल वेह माठ करे चरी चोरनि मुंहिंजा चाक हिकु लताड़ियो अचां लक ॿियो चादर तोड़े खट हण ठपो तीर ते ॿुधी था नेठि आख़िर ॻाल्हि खुटाणी पई ॿई अदा अधे खे चवां हिकिड़ो वञी मोरियार पुल ते पंचर थी पियो ॿियो वञी शेरशाह पतो जेको पठाण मोरियार पुल ते पंचर थियो उन चयो यार अल्लाह अकबर जेको न रहिजी वियो आहे हाणे मां कीअं कयां मां त रण में मूंखे राति पवंदी ॿुधे पोइ हुन पंहिंजे हुननि जो वरी पश्त में गाना रखियल हूंदा आहिनि ॿुधी अड़े मोबाइल जी कवर ख़ाली आहे ख़ैर ॿुधी था पोइ वरी पश्ते में हुननि जा गाना रखियल आहिनि पर ॾुख जो गानो आहे बरखुज़ाना हर कुशेरे मखुज़ाना हेलो अस्सलाम वालेकुम दरगुज़र वशुज़ा वशिज़ शुक्र अल्हम्दुलिल्लाह अर्शिज़ मईबास ठार पंचर वाला दा मोरो जबसी खज वाला दा अवर मस्जिद सबरा लानता मर मस्जिद दा जेका दर चोई ठना और वश हेलो सेठ जी तुम्हारे को चावल का लगा है भोसड़ी का बच्चा तुम्हारे को चावल का लगा है हमारे 48 लाख का गाड़ी खड़ा है मोरे के पुल में अध कला के बाद हमारे सिंधी ये कपड़ा लाए होने गया हेलो मेरे पठान को पौने दरगुज़र और शूजा और मशीद नेटवर्क बिजी पठान के बारे में ये खाजी होंगी हेलो दरगुज़र और शूजा मर मस्जिद अल्लाह नता मर मशीद चेका और मशीद आखिर मशीद नमाज़ा नहीं तो बाखा और वशु Marwa sada sabura wachida network busy. Hello. Marwa shoda network busy ar wachida makha. Titu bhai. Kai. डॉक्टर सिकंदर अल जमाली मेहरबानी अल्लाह उनके खुश कंदो इनसे मुलाकात करें थी अल्लाह अल्लाह या भी इच्छा हुंदन सजी संगत के मु मिस्किन तरफ या अली मदद दोस्तों मुके टेंशन है मल वडा था खुदा तो से मुके वडा टेंशन है न तो मां के उए अनोखा जान बुधाया साईं शान साहब जी किबला जी असां जो अर्जा जी किबला फरान साहब जो मेहरबानी जमाली साहब सा जी मेहरबानी असां कचहरी कया असां ॾाढो खुशी थी मज़ो आयो जी असां तव्हांखे वर्ज़ कयो आहे त असांखे तव्हां उमरानी साहब जेको मुकमल कलाम त न ॿुधायो पर हाणे तव्हां असांखे मरहूम जलाल चांडियो जेको यकतर जबरी जो बादशाह हुयो असांखे उन जा के बोल ॿुधायो बोल जेकी जंहिंमें हो जे मुमल राणो जंहिंमें शायरी शेरो शायरी अचे शेरो शायरी दोहिड़ा हुजनि
दोस्तो मुंहिंजो जीअं त गुलाम रसूल चांडियो साहिब जी महिरबानी जिन फरमाइश कयो त बाबे जलाल मरहूम जेको पाण त ॿी शइ हो ॿी शइ हाणे सदाम मुगेरी साहिब जूं जीअं त सिजावल गन साहिब जी महिरबानियूं इन सॼी संगत जी फरमाए नारे हैदरी जागली जी मोहबत में तव्हां सां थो ॻाल्हायां डॉक्टर सिकंदर जमाली जूं महिरबानियूं अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो दोस्तो हीउ मुंहिंजो जेको हाल आहे जॾहिं मां पेश कयां थो हू हाणे ॿी शइ हो जेको मुंहिंजो हाल आहे दोस्तो जॾहिं राणो मूमल जे मलात मुंहिंजो गुज़रियो न ॾिठई त अड़े मूमल सां मर्द सुतो पियो आहे ताक निकिरी वियुसि पोइ ते किरियो दोस्तो उहो मूमल सां मर्द न उहा मूमल जी भेण सुमल चई कपिड़ा पा मूंखे ख़ुशबू थी अचे हा हा जी मां ॿुधी साहिब पोइ सुबुह जो थियो त मूमल मश्करियूं पियो करे चई मूमल मूंसां मश्करियूं न कर राति मूं ॾिठो तूं शीतल राव सां सुठी पई आहीं ख़ुदा तूं ॾिसे इहा ॻाल्हि अथई मूंखां रोअण तूं नथो बीहे मां छा कयां ॿुधी छा पियो चएसि कोई हारी में लतीफ़ सुहिणो कलाम अथई राणा राणा मुझे राणा राणा चई राणे बिना राज में चतो तो राणे वटि पैसो ॾिठो आहे मां वरी सुञो आहियां चई राणे बिना राज में मूंखे कोन घुरिजे माल राणा राणा मुझे राणा राणा चई राणे बिना राज में मूंखे कोन घुरिजे माल सो डके त सवाल बेली कंदसि पंहिंजे कुर्ब जी चइबो आख़िरी वराणो अचे थो राणा राणा चई राणा छॾ माणा राणा छॾ माणा तूं त जटाणू जटू लाह लंगोटियूं बद धोतियूं तूं त पहरी छोपियूं पट राणा जॾहिं मर्द ॾिठो ई मालात में मुंहिंजा राणा तूं त मारे करी मटूं हिकु लॼाई काक खे ॿियो वञी लॼाई ठटू ताराज़ी ऐं वटि हुयो मर्क तुंहिंजो मुंहिंजा महेंद्रा सर मूंखे पेक ठाहे ॾियो मां पोइ फ़ाको कंदुसि बाक़ी हाणे मां 2 मिंट पाणी बांगे खे पाणी पीआर छोरा याकू खुदू कार्यां सभु संगत हे जेके ॿोल ॿुधाया साईं मां थो चवां त असांजो रूह भरिजी आयो पर वेठा हुआसीं महफ़िल में चुप करे आयासीं चुप करे मूंखे पियो रुपयो बि कोन हिन जो इंसाफ़ आहे साईं सर मां पंहिंजे दोस्त जूं महिरबानियूं मुंहिंजे दोस्त जूं गुलाम रसूल चांडे साहिब जी महिरबानी गुलाम न सर एवार्ड आहे एवार्ड सर फोटो एवार्ड मां मीडिया खे मां अपील थो कयां सर महिरबानी अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो महिरबानी 100 रुपया निकिरी पियो अॼोकी तारीख़ उभी आहे सुभाणे रब्बुल आलमीन सुभाणे बि ॾींदुई हा जंहिं अॼु 100 ॾिनो अथई त सुभाणे बि उहो ई ॾींदुई दोस्तो मुंहिंजो प्रीमा प्यारो दोस्त असां उमिरि सारी कया ॾाटा हथ में तव्हांजो मेघ असां किथां बीहे अलाह असां बाबे उमिरि सारी करायो गाह ॾिसी त अंगूठो छापूं पढ़ियल काश बि न
अलाह सां नाला सभिनीनि जा खणी वञ जमाली जो मशहूरु सर ही मुंहिंजो डाल आहे का तव्हां ॿुधिजो बस कर भाॼाई बस इहो रोई मुंहिंजे ज़ख़्मनि ते खंड न बुरकींदी कर छो जो लूणु इन जे करे हर को चवंदो आहे जो लूणु सस्तो आहे खंड चई ॾिसनि न भाॼाई रोई मुंहिंजे ज़ख़्मनि ते खंड न बुरकींदी कर अॼु बि मूंखे हुन पंहिंजे भाउ मरहूम जूं यादगिरियूं अचनि थियूं लाइव में नालो चए था त मूंखां खिल नथी बीहे अरमान मूंखे कसम आहे पंहिंजे भाउ जे पोतड़े जो मूंखे कसम आहे पंहिंजे भाउ जे अंगोशे जो आचर खान खां मां ज़रूरु परांद वठंदुसि आचर खान खे ॻोल्हे ॻोल्हे मारींदुसि आचर खान खे ख़बर पई त शाहू बदमाश पंहिंजे इलाइक़े जो हिकु बदमाश आहे शाहूअ सां वेर बागूअ ते पेर वाह साईं वाह वाह साईं अच्छा हो जेको फिल्म आहे सनी देओल जी हा उन जा नालायक याद घातक फिल्म चवनि था अलाए छा हा काजल कात्या 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 साईं हो अमरेश पुरी जॾहिं पंहिंजे हो हुन पुट वटि वेंदो आहे न उते उते जो वेंदो आहे त पोटो न सुञाणींदुसि अरे पहचाना हम तुम्हारा बाप का भी बाप हूँ अरे तुम्हारा दादा जसवंत ठाकुर अब इस दुनिया से प्यालो करके गया हूँ अरे पहचानो ये जो जैसे मुझे 4 आदमियों की जरूरत नहीं है एक काशी काफी है मुझे के लेने की वो कंधा देने के लिए होते वठी नस मिलावट मैं अदालत से कोई दरख्वास्त करना चाहता हूँ मैं तारीख लेने से पहले कुछ मैं ॻाल्हाइणु चाहता हूँ मिलावट तारीख़ ते तारीख़ उॾियूं थो वञनि मां एतिरो वांदो त न आहियां न मिलावट हुते मुंहिंजो रोंबो पियो थो हले मूंखे पीउ मोछड़ा थो हणे तव्हां हिते मूंखे तारीख़ूं था ॾियो बसि कर विच में न ॻाल्हाए मिलावट मां अदालत खे इहो दरख़्वास्त कंदुसि 29 तारीख़ मुंहिंजे भाउ जो फुर कयो वियो आहे मिलावट 27 तारीख़ रोड विच रोड ते मूंखां गाह जी भरी खसी आहे इंसाफ़ न मिलियो वरी तव्हां तारीख़ ॾिनी आहे मूं पंहिंजे घर जो हिकु टपड़ बि न छॾियो आहे मूं पंहिंजो हिकु घर जो टपड़ न छॾियो आहे मूं अदालत जूं पियूं दर खड़काया त बि मूंखे तव्हां तारीख़ ॾिनी मिलावट मां जेको माई जो ॾाजो मूं सभु खपायो आहे त बि तव्हां मूंखे तारीख़ ॾिनी आहे तारीख़ तव्हां जूं तारीख़ूं कॾहिं ख़तमु थींदियूं छा जॾहिं मुंहिंजो साहु पांचे मां ईंदो तॾहिं तव्हां जूं तारीख़ूं ख़तमु थींदियूं मिलावट मां अदालत से हेब दरख़्वास्त कयां थो त बराए महिरबानी मां काश पढ़ियल आहियां त मूंखे नौकरी छो नथी मिले बराए महिरबानी तारीख़ ॾियण खां पहिरियां कुझु ॿियो बि मां अर्ज़ु कंदुसि त किथे मूंखे रोलू कुतो छितो कंहिं घिटीअ मां खाई वञे मूंखे 14 सुई नथियूं मिलनि छाकाणि मिलावट त तव्हां तारीख़ था ॾियो तारीख कब खत्म हो गए बंद करो ये होटलें उखाड़ फेंक दो इसके होटलें बंजों से कूलर है इन होटल वाले के इसने 20 रुपया चाह कर लिया बिलौट जिसमें आज पानी मिलाया जाता है काशनाथ रो मत बेटे रो मत क्यों न रो पापू आखिरी उमरानी में वैसा पीर का वो हमरा जो तो कलाम लाख रुपया दे घुरायो थी सदाम केरी सजादारा यार कावड़ जी मुंडे आखिरी दफो नाला खण दोस्त आखिरी दफो राजा गुलाम रसूल आखिरी दफो नाला खण खबर दे कावड़ जी मां उन दोस्तनि जी वॾी में वॾी महिरबानियूं अलाह ख़ुशि कंदो मदीने वारो साईं आबाद कंदो जिते जिते असांजा मिनिस्टर वकील जज सिंध जा सूबा रहनि था रब्बुल आलमीन उन्हनि जे रोज़ी रिज़्क़ में बरकत अता कंदो जेके इन दुनिया में बीमार मुंहिंजो नंढो छोकिरो बीमार आहे तूं वरी खिली थोड़ी आहे भञाए घाटो
ॿुधे अलाह अलाह जे रसूल जी छा हुननि मदीने और साईं हुननि खे आबाद कंदो रूमाल खणी न वञाए 200 में हुतो पुराणी बात थी ॿुधे उमरानी ॿुधायो हा तवजा नए वेस सां पीर कलंदर चेस अच्छा शान चांडे ब्रेक आहे जेसिताईं ब्रेक वठे थोरो साई पटे ऐं मां तव्हां सां कचहरी कयां थो ऐं काफ़ी संगत वेठी आहे जेकी शान चांडे खे ॿुधे थी ऐं शान चांडे खे सॼी खिलनि पता दोस्त ऐं सॼी असीं कैनशाह बाईपास ते हींअर वेठा आहियूं ऐं सॼी संगत वेठी आहे सॼा दोस्त वेठा आहिनि शान चांडे खे ॿुधाइण लाइ ऐं काफ़ी दोस्त जेके लाइव ॾिसनि था ॿाहिरि मुल्कनि में उन्हनि जी वॾी वॾी महिरबानियूं ऐं हिकिड़ो ई अर्ज़ु आहे इहो त शेयरिंग कयो जेतिरी शेयरिंग कंदो त ओतिरो वधीक शान चांडे खे ॾिठो वेंदो लाइव ॾिठो वेंदो ऐं वक़्तु तव्हांजो कमाल शेयरिंग करण ऐं हिकिड़ो टैलेंट आहे वॾो टैलेंट आहे हिकिड़ो सिंध जो ऐं मां चाहियां थो त हिनखे मौक़ो मिले त चैनलनि ते अचे जीअं चैनलनि ते अची पंहिंजो फ़न जो मुज़ाहिरो करे ऐं काफ़ी टैलेंट आहे छो जो अॼु शान चांडे जे नंढड़े जी तबियत सही न आहे त उहो थोरो पंहिंजो परेशान बि आहे त नंढड़े जी तबियत ऐं हुनजे लाइ दुआ कजो त नंढड़े जी तबियत सही थी वञे ऐं थोरो ब्रेक ते वेला ऐं सभु दोस्त जेके ॾिसनि था सभु इंतज़ार में वेठा आहिनि शान चांडे जे इंतज़ार में वेठा आहिनि त शान चांडियो अचे ऐं उन्हनि खे ॿुधे ऐं आख़िरी मुंहिंजे ख़्याल में जेको ॿुधाए जेको सुठो हुनखे लॻे उहो ॿुधाए ऐं आख़िरी ॿुधाए ऐं शान चांडियो मोटी आयो आहे ऐं गुलाम हुसैन उमराणी बसि आख़िरी गुलाम हुसैन उमराणी हा बसि को मसइलो न आहे जवाब हा सभिनी दोस्त हिकिड़ो मिंट हा दोस्तों सभ खां पहिरियां वरी अस्सलाम वालेकुम कालर थो थिए कालर कहिड़ो मां काजा त मुंहिंजो पोटो आहे ईअं सही आहे दोस्तों सभ खां पहिरियां अस्सलाम वालेकुम जीअं त जेके मुंहिंजा दोस्त न अची सघिया उन्हनि खे को ज़रूरी कमु हो सजाद अली चांडियो साहिबु जीअं त सजाद मुगेरी साहिबु मशहूरी साहिबु जीअं त मोहम्मद अवेस चांडियो साहिबु मुंहिंजो मिट बि आहे जीअं त मुंहिंजो पहिरीं मां प्यारो दोस्त डॉक्टर सिकंदर अली जमाली साहिब जो महिरबानी शहर जो हीअ मां फरहान अली जमाली साहिब जो हुनजा त तूं मूं त वड़ करे छॾिया ख़ुदा से ॻाल्हि अथई बिना किराए बिना भाड़ो मोकिले रुपयो घुरियो अथई अलाह ते ख़ुशि कंदो मदीने वारो साईं आबाद कंदई जीअं त सिजावल गन साहिब जी महिरबानी सदाम हुसैन मुगेर साहिब जूं मामा राजे गुलाम रसूल चांद साहिब महिरबानी असांजो शुरू खां ई राब्तो आहे न त मुंहिंजो नालो यादि थी वियो ख़बर छा आहे मुंहिंजो मां ॿ गिलास पाणी पीता मां टुन लॻो पियो आहियां मां इहा शइ अॼु फरहान जमल साहिब खां पुछां थो पियो त जमल साहिबु मां शाहनवाज़ सां वेठो बि गॾु आहियां पर बार बार मुंहिंजो नालो हिन खां वञे थो विसरी छो हाणे इहो सबक़ पढ़ायूंसि था ऐं राजा तमामु सवलो आहे नालो ॾुखियो न आहे राजा तमामु सवलो नालो आहे ऐं तोसां गॾु वेठो आहियां फरहान अली जमाल साहिब जूं वॾियूं महिरबानियूं अदा राजा अली चांडियो साहिब जी महिरबानी राजा गुलाम रसूल मां उन बदो मां गुलाम साईं मां लख साईं निसार शाह जी महिरबानी अलाह ख़ुशि कंदो मुंहिंजे ॻोठ जा जेके दोस्त अथई उन्हनि जा नाला बि खण मिट माइट अबीबिला थेबो जी महिरबानी मंजूर भट्टी मुंहिंजे ॻोठ जा मुंहिंजे ॻोठ खलील ॾेपर जी महिरबानी अलाह ख़ुशि कंदो सदाम न मुंहिंजो सेठ आहे उहो मुंहिंजे पाड़े जो दोस्त आहे सदाम मुगेरी साहिब जी महिरबानी गुलाम शबीर चांडियो साहिबु काबाड़ी वारो जीअं सदाम हुसैन मुगेरी गुलाम शबीर चांडियो साहिबु काबाड़ी वारो मोहम्मद अली काबाड़ी वारो तालिब हुसैन असांजो मिट आहे किलारक आहे उन में वधि फरमाइश अलाह हुनखे ख़ुशि कंदो अलाह हुनखे ख़ुशि कंदो अली असगर खोसो साहिब जी महिरबानी जीअं त अलाह हुनखे ख़ुशि कंदो जीअं त ॿिए वारे अञा तव्हांखे झलकियूं वॾियूं ॾिसींदासीं ख़ुदा थो ॾिसे मूंखे महिल टेंशन वॾा अथव ॿुधी मां हिनखे अधे वारे खे जवाबु न ॾेई सघियुसि डॉक्टर खे लख लख मुबारक हुजनि अलाह हुनखे ख़ुशि कंदो मदीने वारो साईं हुनखे आबाद कंदो जीअं त मुंहिंजो भाउ मोहम्मद अवेस चांडियो साहिबु सजाद अली चांडियो साहिबु जीअं त सजाद मशहूर साहिब जी महिरबानी वीचारा न अची सघिया हुनखे ज़रूरी कमु हो सजाद अली सजावल गन साहिबु हाणे मूंखे टेंशन बि आहे न हाणे तव्हांखे छा आहे पंहिंजे ख़र्च ते
हाँ हाँ पुराना बाक़ी पैसा आणंदो आहे हा न यार मतिलबु पार ते वॾा पोइ ईअं न त मीडिया वारे चई त पोइ वरी चवंदा हुआ ॾोकड़ा हा ये बाजे जा छोरा 8 कारे ते मिलाईसीं सा मुंहिंजो तो वञे तो के जाइ 8 कारे थी मैं वैसा पीर कलंदर ते वञू सारे दर्द सुणे सां आँख सां सही तू आला है हथ बदते अर्ज करे सां चुमु चुमु चो खट वास्ते वाला वे सजना हसन हुसैन दा हंडे सां अमीन दे चा झोक वसाओ तेरे दर चूना मैं खाली वे तो कारे पटियूं लाल ते चाओ चा लाल ते चाओ चा भला सीएनजी तो भराओ लाल ते चाओ चा आफ्ताब जे सर्दी यारो जिंदगी बचाओ चा फुल बुधाए न बाबा तो ऐं भलो फनकार आहे साईं उमरानी साहब बागे घट है मां घट है चौथा हिते खर्च क्यों वजायो छो न था मुखे सखी लाल ते पुजायो पाणी सिवाणी मूंसां भली कंदो ईंदो दिल भर उते मौला अली कंदो ईंदो दिल भर उते मौला अली कंदो आशिक के भला काई दवा छा कंदी चरिया हो छा ज़माने जी हवा छा कंदी आशिक के भला काई दवा छा कंदी चरिया हो छा ज़माने जी हवा छा कंदी वधीक न मुंहिंजो करार फिटायो छो न था मूंखे सखी लाल ते पुॼायो पाणी सिवाणी मूंसां भली कंदो ईंदो दिल भर उते मौला अली कंदो ईंदो दिल भर उते मौला अली कंदो सर घरों मिस कॉल आई आहे उमरानी साहब हिकिड़ो दोहिड़ो ॿुधायो मूंखे हिकिड़ो या ॿ नओं चाचो आयो आहे साम्हूं चाचो तव्हांजा ॿोल ॿुधी आयो आहे अलाह ख़ुशि करे ऐं चाचो वक़्त जो मुहांडो माण्हू आहे मोतबर अलाह ख़ुशि कर मदीने हुनखे ॿ टे ॿोल ॿुधायो उमरानी साहब जा मेरा यार मन मचला माही सरदार कत्ते वे सजना एक गाल करार सितना मैं को तेरी कसम एक गाल करार सितना जितो गाल कर मैं रात डिठा एक ख्वाबे तैयार नमा वन यार किता मैं को आगे ते को जवाब खट चूकर पटते पिम वे सजना मेरुन बेहिसाबे अली शेर चांडिया वाह ख्वाब कुड़ा मस मस दिल थी गई साहब पे कुरान कसम ये गल साहब मोकलानी आ मेहरबानी दोस्तों मुझो नंढो ठीक ना आहे मूंखे परेशानी पंहिंजी अलाह तो ॾिसे ॻाल्हि मां दोस्त खे जवाब न ॾेई सघियुसि मुंहिंजो नंढो ठीक ना आहे इन जे लाइ मूंखे बसि दुआ कजो अलाह अलाह जे रसूल जी छां हूंदा मदीने वारो साईं तव्हांखे आबाद कंदो न न मदीने वारो साईं तव्हांखे आबाद कंदो अलाह अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो ॿियो वरी मुंहिंजो भाउ जो गॾु बीमार हुनखे लंडन खणाए विया आहियूं ॿुधे असांखे वॾो हुन बि फ़िक्र आहे ॿुधे उन गॾ ते असांजो माना रोज़गार ते शुरू शुरू खणंदा हुआसीं रोज़गार थींदो दुआड़ी कजो गॾ महांगा थी विया 1.5 लख ते गॾु सरसंग जा रक़म गॾु थी विया अथव माफ़ बि कजो अलविदा जूं ॻाल्हियूं मां अर्ज़ु कंदुसि त पाकिस्तान में सूबे सिंध में अधे जीअं शान ॻाल्हि कई त गॾु मुंहिंजो बीमार थी पियो आहे मां हुनखे खणी वियो आहियां लंडन
अधे त हिकिड़ी मज़ाया ॻाल्हि कई, पर असांजे पाकिस्तान में सूबे सिंध में मां रहां थो दादू ज़िले में तालुके मेड़ में, जिते साई जहिड़ो मोज़ी मर्ज़ ला इलाज कंहिं टाइम में हुयो, हाणे उन जो इलाज बि आहे, पर अफ़सोस सां चवंदासीं त साई ॻोठ ऐं शहर ख़ाली करे छॾिया। उन जो कंहिं ग़रीब जो इलाज कराइण जे लाइ को बि गवर्नमेंट जो नुमाइंदो तयारु न आहे। सरकारी हॉस्पिटल में जेके वैक्सीन चवंदा आहिनि दवा, जेके उहे वैक्सीन कोन था मिलनि, उहे टिकियूं कोन थियूं मिलनि, कंहिं बि अस्पताल सरकारी में को इलाज नथो मिले। बाबा असांखे कुझु बि न खपे। मां इहो चवंदुसि त असांखे एजुकेशन जंहिंमें तालीम हूंदी आहे त असांजा, जंहिंमें तालीम में असां चवंदा आहियूं असांजा ही बच्चा जेके आहिनि न गुलाब जा गुल पढ़नि, पर ख़ुदा जो मां कसम थो खणी ॻाल्हि कयां त असांजा ही बच्चा न पढ़नि, भली अनपढ़िया हुजनि, भली रोडनि ते तगारियूं खणनि, परवाह न आहे। असांखे तव्हां कुझु बि न ॾियो, असांखे ख़ुदा जे वास्ते इहो ॾियो, असांखे मेडिकल फ्री ॾियो। असांजे अस्पताल सरकारी में जेके माना फंड आहिनि, जेका बजेट आहे उनखे वधायो, ऐं जेका वधाए ॾियो था उहा असां ग़रीबनि खे इलाज लाइ ॾियो, इलाज करायो। रस्ता रोड बि न ॾियो, गाॾियूं बि न ॾियो, असांखे कुझु न खपे। असांखे माना सिर्फ़ु सिहत खपे। सिहत असांजे लाइ वॾी शइ आहे। के अहिड़ा ग़रीब आहिनि जिन खे खाइण त ठहियो, पर इलाज कराइण जी वछत बि न आहे। वीचारा बीमारी जे आसास में हुननि जा घरनि जा घर तबाह थी विया। चवंदा आहिनि जंहिं हंधि बाहि ॿरे हंधि उहो सड़ंदो आहे। जंहिं घर में हिकिड़ो भाती बीमार आहे त उन घर जो जेको कमाइण वारो माण्हू आहे न, उहो कमाए या उन पंहिंजे घर जे भाती खे कुल्हे ते खणे अस्पताल वञे, या उनजे घर में वेही संभाल करे। कुझु बि शइ कोन्हे का। हिन महिल अदो शान जेको मां खणी चवंदोमांसि त हिन फनकार बि चवांसि, अदाकार बि चवांसि, गुलूकार बि चवांसि, जो कुझु चवांसि, पर इहो मुंहिंजो चवणु अजायो आहे। हिन जो बचिड़ो हिन महिल अस्पताल खां खजी घर आयो आहे, जेको ज़ेरे इलाज आहे। ही ग़रीब आहे, 300 रुपया हर रोज़ तगारी खणंदो आहे, मज़ूरी कंदो आहे, जंहिं मां घर थो हलाए। त हाणे हीउ इलाज केॾो कराईंदो? अस्पताल सरकारी में तो वञे तो इलाज जा डॉक्टरनि वटि का दवा कोन्हे, का पर्चियूं लिखी ॾियनि था। माण्हू टोपर जी भुलिजंदा, जेको अख्तर मेंगले पुटाल। सो साईं ॻाल्हि इहा आहे त असांखे कुझु बि न खपे। मां इहे लफ़्ज़ वरी चवंदुसि, मां वरी अलाह जो कसम थो खणी चवां त आख़िरी कसम अलाह जो आहे। असांखे अलाह जो कसम आहे, असांखे ॿियो कुझु बि न खपे। असांखे खपे त सिहत खपे, असांखे खपे त मेडिकल इलाज खपे। तव्हां छा था चओ? तव्हांखे छा खपे? सिहत खपे, इलाज खपे न। तव्हांखे रस्ता खपनि न खपनि न? तव्हांखे तालीम बचनि जे लाइ खपे न खपे? छो जो असांजा बच्चा जेके आहिनि न, उन मां प्यारे में प्यारी शइ का आहे ई न। पर असां चवंदा इहे अनपढ़िया हुजनि, पर असांखे सिहत खपे। हे ग़रीब साईं हेॾा बाबा, हाणे ही मिसकिन माण्हू होटल ते कमु थो करे, हिन खे 250 रुपया ॾियाड़ी थी मिले। हिन जे घर में हिन जो अबो अमा आहिनि जेके ठीकु न आहिनि, उनजो इलाज कराइण जे लाइ हिन वटि वसियत न आहे। हाणे ही होटल ते कमु थो करे, जीअं 250 मिलनि था, हीउ इलाज कहिड़ो कराईंदो? हा साईं, ॿार त पढ़ाइण ठहियो थियो साईं, वॾी महिरबानी। सिहत खपे। छा खपे बाबा? छा खपे असांखे? इलाज खपे। सर मां सभ खां पहिरियां बसि हाणे याली मां चवंदुसि, बसि मुंहिंजे मके में मदीने जेके जिते जिते मुंहिंजा दोस्त रहनि था, बराए महिरबानी उन लाइ दुआ कंदा। नंढड़ो ठीकु न आहे, अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो। जीअं त मां पंहिंजे पहिरीं मां प्यारो भाउ हिनमहिल इरफान जमाली साहब खे, फरहान जमाली खे बसि अलविदा चवंदुसि मदीने, और साईं तव्हांखे आबाद कंदो। वरी ॿिए कंहिं लम्हा सां मिलंदासीं इंशाअल्लाह ताला। अॼु तव्हांखे मिड़ई थोरो खिलायोसीं, इन करे असांखे पंहिंजो टेंशन बि हुयो। वरी इंशाअल्लाह ताला ॿिए लम्हा सां मिलंदासीं। जीअं त मुंहिंजो दोस्त पहिरीं मां प्यारा दोस्त सजाद अली चांडियो साहब, सजाद मुगेरी साहब, सजाद मुगेरी साहब